जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सिहत, जीए शहीद सिंधु देश बशीर खान। सभ खां अॻ में उन्हनि सभिनी सियासी धुरियुनि सियासी पार्टियुनि जो जिन असांजी आज़ादी लाइ आवाज़ बुलंद कयो उन्हनि जो थोराइतो आहियां। जीअं सिंधु इक़बाल शहीद बशीर खान जे सभिनी कारकुननि जो महिरबानी जिन असांजे जे लाइ एहतिजाज करे असांखे पोयों असांजी परगोल लधी ऐं सॼी सिंध में पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन्हनि सभिनी साथियुनि दोस्तनि और सॼी जीअं सिंधु इक़बाल शहीद बशीर खान जे दोस्तनि जो जेके जेके दोस्त ॿार और पंहिंजूं पंहिंजूं गुरबनि जवाबदारियूं ज़िम्मेवारी सां निभायूं ऐं उन सां गॾोगॾु असां महसूस था कयूं त हर सूरत में हर हाल में नथा चाहियूं कि धुरियूं उहे धुरियूं जेके ख़ासि तौर ते सिंध खे विराइण में जंहिंजी दिलचस्पी आहे उहे नथियूं चाहिनि त पोइ इन आवाज़ ॻाल्हि जे ख़िलाफ़ु सिंध विराइण जे ख़िलाफ़ु को मुसर आवाज़ उथे। पर खेनि ख़बर हुअणु घुरिजे त जे असीं सॼी सिंध भली मुख़्तलिफ़ पार्टियुनि में विरायल हुजे, सॼी सिंध भली मुख़्तलिफ़ मुर्शिदनि में विरायल हुजे, पर सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त सिंध हिकु आहे, हिकु रहंदी, हिकु रहणी आहे। इन करे इन ॻाल्हि ते कंहिं सूरत में हथु न खणणो पवंदो ऐं जिन बि धुरियुनि जो जेको आहे इन ते स्टैंड आहे, बयानु आहे, उन्हनि खे इहो बयानु वापसि वठिणो पवंदो हर हाल में, हर सूरत में। उन खां पोइ असां सभिनी दोस्तनि जा थोराइता आहियूं जिन जे आवाज़ बुलंद करण करे, जिन जे एहतिजाज जे करे असांखे आज़ादी नसीब थी आहे। उन सभिनी सियासी धुरियुनि जा जिस्कम शहीद बशीर खान जे सभिनी मर्कज़ी अॻवाननि कारकुननि जा सॼी सिंधवासियुनि जा असां थोराइता आहियूं जिन असांखे पंहिंजो सम्झी असांजे गिरफ़्तारी ते पंहिंजो रद्दअमल ॾेखारियो ऐं रद्दअमल ॾेखारण जे करे ई जेको आहे सरकार मजबूर थी असांखे इन महिल छॾियो आहे ऐं असां पंहिंजे दोस्तनि वटि आहियूं। इनशाअल्लाह असां जेके प्रोग्राम जीअं रखियल आहिनि उहे प्रोग्राम उहे असां पुरमन नमूने सां संजीदगी सां ऐं पंहिंजी तरतीब प्रोग्रामनि तहत जॻहियुनि ते सारा प्रोग्राम अनाउंस थियल आहिनि, उते असां पहुचंदासीं। मीटिंगुनि ते मीटिंगूं अटेंड कंदासीं, हाज़िरियूं त हाज़िरियूं भरींदासीं। हर सूरत में असांजी वॾी एक्टिविटी हाणे खां ई जेको आहे शुरू थींदी ऐं असां पंहिंजी जदोजहद मुस्तैद जारी रखंदासीं जेसिताईं असां पंहिंजी मंज़िल मक़सूद नथा माणियूं। आख़िर में आऊं पंहिंजे तरफ़ां पंहिंजे साथियुनि जे तरफ़ां उन सभिनी दोस्तनि जो सियासी धुरियुनि जो ख़ासि तौर ते ऐं ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि जो ऐं जीअं सिंधु इक़बाल शहीद बशीर खान कुरैशी जे सॼी पार्टी कारकुननि समेत सभिनी जो थोराइतो आहियां जिन असांजी जेको आहे वेबसाइट ते पंहिंजो सुठो ऐं पुरमन सियासी तौर ते रद्दअमल ॾेखारियो जंहिंजे करे ई असां जेको आहे असांखे आज़ादी जेको नसीब थी आहे। महिरबानी।